अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह वस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलामु अलैकुम दोस्तों, प्यारो भाइरो, सब खां सुबुह जो सलाम। शुहाब पोटे जो तव्हां भाइरनि खे कुझु मां तव्हां भाइरनि सां ॻाल्हियूं करणु चाहियां थो, तव्हांजे अॻु शेयर करणु चाहियां थो। अगर वफ़ा होती खून में तो यूसुफ न बिकता मिस्र की बाज़ार में। अगर वफ़ा होती खून में तो यूसुफ न बिकता मिस्र की बाज़ार में। मुंहिंजो भाइरो, अॼु जे मुआशरे में मूंखे तव्हांखे थोरी ॻाल्हि मुझे ज़हन में अची वई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी। तव्हांखे मां ॿुधायां थो, याकूब अलैहिस्सलाम जो नंढे मों प्यारे जो प्यारो पुटु बि हुओ, फर्ज़ंद। पर अॼु हिकिड़ी हसद जी ॻाल्हि, भाइरनि में हसद एतिरी अॼु जो न, पर अॼु जे सत खे कई साल अॻु में ॾिठो वञे असांजे जे इन मुआशरनि में इहे शयूं माना थी चुकियूं आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ा हुआ, पंहिंजे पीउ खे ॾाढा सिकीलंदा हुआ। उन सां ॿाहिरि हसद ऐं साड़ करण जी कोशिशि तमामु घणी कंदा हुआ। एतिरी हद ताईं विया, मसइले जी ॻाल्हि जो आख़िर में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी वञी कंहिं खूह में फिटी कयुनि। ऐं उन खां पोइ मसइलनि जी ॻाल्हि तव्हांखे अलाह ने की ॾे, उन खां पोइ पीउ खे